सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर में हिकु दफ़ो ॿीहर क़याम जो फ़ैसिलो करे वरितो आहे, जंहिंखे नज़र में रखंदे गवर्नर हाउस में रिहाइश जूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ज़रियनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी जे लाइ रिहाइशी ज़रूरतुनि मूजिब सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। इन सां गॾोगॾु सदर जी सिक्योरिटी ऐं ॿियनि माण्हुनि जी रिहाइश जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी गवर्नर हाउस में कुझु ॾींहं क़याम कंदो। इन सिलसिले में हू ईंदड़ कुझु ॾींहनि में गवर्नर हाउस लाहौर पहुचंदो, जिते क़याम जे दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातुनि जो पिणु इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। लाहौर में क़याम दौरान सदर आसिफ अली ज़रदारी मुल्की सूरतहाल, पंजाब में पार्टी जी पोज़ीशन समेत ॿियनि मामलनि ते अॻुवाननि सां मुशावरत कंदो। ज़रियनि ॿुधायो आहे त कुझु ॾींहं सदर आसिफ अली ज़रदारी गवर्नर हाउस में क़याम खां पोइ वापसि वेंदे मुलाज़िमनि में ख़र्ची विराई हुई ऐं चयो त जल्द वरी वापसि ईंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब में डेरो जमाइण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं अहम मुलाक़ातुनि लाइ तैयारियूं मुकमल कयूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जे ॿीहर क़याम जे सिलसिले में गवर्नर हाउस में रिहाइश जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि।